ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ है 4/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार सॼो मदार यादि ते आहे। यादि सां ई तव्हां मिठा ठही वेंदव। हिन यादि में ई माया जी युद्ध हलंदी आहे। प्रश्न: हिन ड्रामे में कहिड़ो राज ॾाढो वीचार करण योग्य आहे जंहिंसां जेके तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो? उत्तर आहे, तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामे में हिकु पार्ट 2 बार वॼी न सघंदो आहे। सॼी दुनिया में जो बि पार्ट वॼंदो आहे उहो 1-2 सां नयो आहे। तव्हां वीचार कंदा आहियो कि सत्य खां वठी करे हाणे ताईं कीअं ॾींहं बदिली वेंदा आहिनि। सॼी एक्टिविटी बदिली वेंदी आहे। आत्मा में 5000 वर्ष जी एक्टिविटी जो रिकॉर्ड भरियलु आहे जो कॾहिं बदिल न सघंदो आहे। इहा नंढी सी ॻाल्हि तव्हां ॿारनि जे सवाइ कंहिंजी बि बुद्धि में न अची सघंदी आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खां पुछनि था, तव्हां मिठा मिठा ॿार, तव्हां पंहिंजो भविष्य जो पुरुषोत्तम मुख पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो? इहे पुरुषोत्तम संगम युग आहे न, है न? पुरुषोत्तम मुख पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो? इहे पुरुषोत्तम संगम, तव्हां पंहिंजो भविष्य जो पुरुषोत्तम मुख पुरुषोत्तम चोलो ॾिसंदा आहियो? इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। तव्हां फील कंदा आहियो कि असां नई दुनिया में सतयुग में हिननि जी वंशावली में वेंदासीं जंहिंखे सुखधाम चइबो आहे। हुतां जे लाइ ई तव्हां हाणे पुरुषोत्तम ठहो था न। वेठे वेठे वीचार में अचिणो खपे। स्टूडेंट जॾहिं पढ़ंदा आहिनि त उन्हनि जी बुद्धि में ज़रूरु रहंदो आहे कल्ह असां हीअ ठहींदासीं। वैसे तव्हां बि जॾहिं हिते वेंदा आहियो त बि ॼाणंदा आहियो कि असां विष्णु जी डायनेस्टी में ईंदासीं। तव्हांजी बुद्धि में हाणे तव्हांजी बुद्धि हाणे अलौकिक आहे। ॿियो कंहिंजी मनुष्य जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं रमण न कंदियूं हूंदियूं। हीअ कोई कॉमन सत्संग न आहे। हिते वेठा आहियो, सम्झंदा आहियो सत बाबा जंहिंखे शिव चईंदा आहियूं, असां उन्हनि जे संग में वेठा आहियूं। सत बाबा जेके शिव चईंदा आहियूं, असां उन्हनि जे संग में वेठा आहियूं। शिव बाबा ही रचयिता आहे। उहो ई हिन रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। उहे ई नॉलेज ॾींदा आहिनि। जीअं कल्ह जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। हिते वेठा आहियो, इहे त यादि हूंदो न, असां आया आहियूं रिजुविनेट थियण, अर्थात इहे शरीर बदिली दैवी शरीर वठण आया आहिनि। आत्मा चईंदी आहे असांजो इहो तमो प्रधान पुराणो शरीर आहे, इनखे बदिले करे अहिड़ो शरीर वठिणो आहे, दैवी शरीर वठिणो आहे। केतिरी सहज एम ऑब्जेक्ट आहे न। पढ़ाइण वारो टीचर ज़रूरु पढ़ाइण वारे स्टूडेंट सां होशियारु हूंदो न। पढ़ाईंदा आहिनि, सुठो कर्म बि सेखारींदा आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असांखे ऊच ते ऊच भॻवान पढ़ाइनि था त ज़रूरु देवी देवता ठाहींदा न। हीअ पढ़ाई आहे ई नई दुनिया जे लाइ। ॿियो कंहिंखे नई दुनिया जो जरा बि पतो न आहे। इहा लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया, लेकिन कीअं ठहिया? हीअ पढ़ाई पढ़ी करे। सोचो, हीअ टिनिनि लोकनि जी, टिनिनि कालनि जी आत्मा परमात्मा, इहे सभु पढ़ण सां लक्ष्मी नारायण जी पद पाए वठंदासीं, है न। हिन में बि सभिनि खां ज़्यादा इम्पॉर्टेंट टॉपिक आहे आत्म अभिमानी, है न। जेतिरो असांखे आत्मा जो अभ्यास हूंदो न कि मां हिन देह खां न्यारी आत्मा आहियां, उहो ऊच पद पाईंदा। त हिन पढ़ाई में बि इम्पॉर्टेंट टॉपिक आहे देही अभिमानी जो अभ्यास करणु। त इहे लक्ष्मी नारायण नई दुनिया जा मालिक हुया। देवी देवता बि त नंबरवार हूंदा न, सभु हिकु जहिड़ा त न थी सघंदा आहिनि।
श्री राजधानी स्थापना थींदी आहे न, इहे ख़्यालात तव्हांजे हलंदा रहणु खपनि। असां आत्मा हाणे पदत खां पावन ठहिण लाइ पावन बाप खे यादि कंदा आहियूं। आत्मा यादि कंदी आहे पंहिंजे स्वीट बाबा खे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि कंदा आहियो त पावन सतो प्रधान ठही वेंदा। सॼो मदार यादि जी यात्रा ते आहे। बाप ज़रूरु पुछंदा ॿार मूंखे केतिरो समय यादि कंदा आहियो। यादि जी यात्रा में ई माया जा युद्ध हलंदी आहे न, इहे युद्ध बि सम्झंदा आहियो। ये यात्रा न आहे परंतु जीअं की लड़ाई आहे। श्री असां सभु कुझु भुलिजी करे बाबा जी यादि में रहंदा आहियूं त कोई ॻाल्हियूं मन में ईंदी रहंदियूं आहिनि, हीअ उहा असां उन्हनि ते ध्यानु न ॾेई करे जीअं त उन्हनि खे ख़तमु करे युद्ध में मार वर, हिते असां उन्हनि ॻाल्हियुनि खे ध्यानु न ॾेई करे ख़तमु करे बाबा जी यादि में रहंदा आहियूं त तव्हां इस युद्ध बि सम्झंदा आहियो। इहा यात्रा न आहे परंतु जीअं की लड़ाई आहे। इन में ॾाढी ख़बरदार रहणो आहे। नॉलेज में माया जा तूफ़ान आदि जी ॻाल्हि न आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे यादि कंदा आहियूं परंतु माया जो हिकु ई तूफ़ान हेठि किराए ॾींदो आहे। नंबर 1 तूफ़ान आहे देह अभिमान जो, पोइ आहे काम क्रोध लोभ मोह अहंकार। काम क्रोध लोभ मोह ॿार नंबर 1 आहे देह अभिमान जो, उन खां पोइ बाक़ी विकार। बाबा असां ॿार चईंदा आहिनि बाबा असां ॾाढी कोशिशि कंदा आहियूं यादि में रहण जी, कोई विघ्न न अचे परंतु पोइ बि तूफ़ान त अची वेंदा आहिनि। अॼु क्रोध जो अॼु लोभ जो तूफ़ान। बाबा अॼु असांजी अवस्था ॾाढी सुठी रही, कोई बि तूफ़ान सॼे ॾींहं में न आयो, ॾाढी ख़ुशी रही। बाबा खे वॾो प्यार सां यादि कयो, स्नेह जा आंसू बि अचनि था न। बाप जी यादि सां ई तव्हां मिठा ठही वेंदा। बाप खे ॾाढो प्यार सां यादि कयो। ॿार ईअं चईंदा आहिनि बाबा अॼु सॼो ॾींहुं कोई तूफ़ान न आयो, तव्हांखे ॾाढो प्यार सां यादि कयो, ॾाढी ख़ुशी बि रही, स्नेह जा आंसू बि आया। बाप जी यादि सां ई ॾाढा मिठा ठहींदा। इहे बि सम्झंदा आहियो इहे माया सां हार खाईंदे खाईंदे केसि ताईं अची पहुचा आहियूं। ये कोई सम्झंदा थोड़ी आहिनि कि माया सां हार खाईंदे खाईंदे केसि ताईं अची पहुचा आहियूं, केसि ताईं अची पहुचा आहियूं। मनुष्यनि खे त लख वर्ष चई ॾींदा आहिनि, मनुष्य त लख वर्ष चई ॾींदा आहिनि या परंपरा चई ॾींदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो असां पोइ वरी खां हाणे मनुष्य खां देवता ठहूं था। कल्ह जी त ॻाल्हि आहे, कल्ह असां देवी देवता राज्य पद में हुयासीं, अॼु असां ईअं ठही विया आहियूं। विचित्र बाप ई विचित्र नॉलेज ॾींदा आहिनि। विचित्र निराकार खे चइबो आहे। निराकार कीअं इहे नॉलेज ॾींदा। बाप ख़ुदि सम्झाईंदा आहिनि मां कीअं हिन तन में ईंदो आहियां। पोइ बि मनुष्य मूंझंदा आहिनि छा हिन तन में, छा हिन हिकु ई तन में ईंदा। चईंदा आहिनि छा इहे हिन हिकु ई तन में ईंदा, परंतु ड्रामा में इहो ई तन ठहींदो आहे, जरा बि चेंज न थी सघंदी आहे। परंतु ड्रामा में इहे हिकु ई तन आहे, हिन में जरा बि चेंज न थी सघंदी आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ई सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहियो कि ये ब्रह्मा बाबा जो ई तन आहे। आत्मा ई पढ़ंदी आहे, आत्मा ई सिखंदी सिखलाईंदी आहे। आत्मा मोस्ट वैल्यूएबल आहे, आत्मा अविनाशी आहे। सिर्फ़ु शरीर ख़तमु थी वेंदो आहे। असां आत्मायूं पंहिंजे परमपिता परमात्मा सां रचनाऊं रचना जे आदि मध्य अंत जे 84 जन्मनि जी नॉलेज वठूं था न। नॉलेज केरु वठंदो आहे? असां आत्मायूं। तव्हां आत्मायूं नॉलेजफुल बाप सां मूल वतन सूक्ष्म वतन खे ॼाणियो आहे। मनुष्यनि खे त पतो ई न आहे कि असां पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे। असांखे
मनुष्य त पंहिंजे खे शरीर सम्झी उल्टा लटका पिया आहिनि। गायन आहे न आत्मा सत्य चित आनंद स्वरूप आहे। परमात्मा जी सभिनि खां जास्ती महिमा आहे। गायन आत्मा सत्य चित आनंद स्वरूप आहे। परमात्मा जी सभिनि खां जास्ती महिमा आहे। हिकु ॻाल्हि जी केतिरी महिमा आहे न। हिकु बाप जी केॾी महिमा आहे। हिकु बाप जी महिमा में ॾिसो ग्रंथ लिखी छॾिया अथनि, लेकिन हुन बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा सु परमात्मा। हिकु हुन जी एॾी ऊची महिमा, हो चईंदा आहिनि आत्मा सु परमात्मा, असांजे अंदरि परमात्मा। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो मुंहिंजी केॾी महिमा आहे, हिकु बाप जी केॾी महिमा आहे। ये ब्रह्मा बाबा चवनि था, उहो ई दुख हरता सुख करता है। मच्छर आदि जी बि त एतिरी महिमा न करे कंदा कि उहो दुख हरता सुख करता है। ज्ञान जो सागर आहे। छो जी चईंदा आहिनि न भॻवानु कण कण में आहे, सभिनि में आहे, त मच्छरनि जी आदि जी थोरी एतिरी महिमा कंदा। ये त बाप जी महिमा आहे। तव्हां ॿार बि मास्टर दुख हरता सुख करता आहियो न। मास्टर ॾिसो केॾो ऊचो टाइटल असांखे बाबा ॾिनो। असां सर्व जा दुख हरण वारा, सुख ॾियण वारी आत्मायूं आहियूं। तव्हां ॿारनि खे बि इहा नॉलेज न हुई जीअं बेबी बुद्धि हुयो। ॿार बि नॉलेज, ॿारनि में नॉलेज न हूंदी आहे। ॿियो कोई अवगुण बि न हूंदो आहे। इन करे उन्हनि खे महात्मा चइबो आहे। छो जी पवित्र आहे न। जेतिरो नंढो ॿारु ओतिरो नंबर 1 फूल। बिल्कुलु ई जीअं कर्मातीत अवस्था। करम अकरम विक्रम खे कुझु बि न ॼाणंदा आहिनि, हिन करे उहो फूल आहिनि, है न। करम अकरम विक्रम खे कुझु बि न ॼाणंदा आहिनि, हिन करे जीअं त ॿारु छा आहे, फूल आहे। सभिनि खे कशिश कंदो आहे। जीअं हिकु बाप सभिनि खे कशिश कंदो आहे न। बाप आया ई आहिनि सभिनि खे कशिश करे ख़ुशबूदार फूल ठाहिण। सभिनि खे ई कशिश करे पोइ ख़ुशबूदार फूल ठाहिण आया आहिनि बाबा। कई त काटा जा काटा ई रहिजी वेंदा आहिनि। 5 विकारनि जे वशीभूत थियण खे काटो चइबो आहे। नंबर 1 काटो आहे देह अभिमान जो, जंहिंसां ॿिया काटनि जो जन्म थींदो आहे। काटनि जो जंगल ॾाढो दुख ॾींदो आहे। क़िस्म क़िस्म जा काटा जंगल में हूंदा आहिनि, हिन करे हिनखे दुखधाम चइबो आहे। हिन दुनिया में काटा अर्था जो माण्हू हिक ॿिए खे उल्टो सुल्टो चईंदा आहिनि, जीवन में विघ्न विझंदा आहिनि। नई दुनिया में काटा न हूंदा, इन करे उनखे सुखधाम चइबो आहे। शिव बाबा फूलनि जो बगीचो लॻाईंदा आहिनि, रावण काटनि जो जंगल लॻाईंदो आहे। इन करे रावण खे काटनि जी झाड़ियुनि सां जलाईंदा आहिनि। बाप ते फूल चढ़ाईंदा आहिनि। हिन ॻाल्हियुनि खे बाप ॼाणे, ॿार ॼाणे, ॿियो न ॼाणे कोई। बाप ॼाणे, ॿार ॼाणनि, ॿियो न ॼाणे कोई। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ड्रामा में हिकु पार्ट 2 बार वॼी न सघे। बुद्धि में आहे सॼी दुनिया में जो बि पार्ट वॼाइनि त उहो हिक ॿिए सां नयो आहे। तव्हां वीचार करो, सतयुग खां वठी करे हाणे ताईं कीअं ॾींहं बदिलंदा ईंदा वेंदा आहिनि। सॼी एक्टिविटी बदिली वेंदी आहे। किथे त एतिरा थोरा माण्हू छा एक्टिविटी हुई देही अभिमानी स्थिति में, है न। कंहिंजे शरीर छॾण ते माण्हू बैंड बाजा वॼाईंदा हुया, ऐं हाणे ॾिसो छा थी वियो आहे। सॼी एक्टिविटी बदिली वई आहे न। 5000 वर्ष जी एक्टिविटी जो रिकॉर्ड आत्मा में भरियलु आहे, उहो कॾहिं बदिली न सघंदो आहे। हर आत्मा में पंहिंजो पार्ट भरियलु आहे। ये नंढी सी आत्मा बि कोई जी बुद्धि में अची न सघे। इन ड्रामा जे पास्ट प्रेजेंट और फ्यूचर खे तव्हां ॼाणंदा आहियो न। ये स्कूल आहे न, पवित्र ठही बाप खे यादि करण जी पढ़ाई बाप पढ़ाईंदा आहिनि। ये ॻाल्हियूं कॾहिं सोचियूं बि न हुयूं कि हीअं असांखे ये ज्ञान मिलंदो, हीअं असां ये ज्ञान सां
अलॻि अलॻि धारणा करे जीवन खे हीअं ठाहींदासीं, पोइ असां भविष्य में इहो ठाहींदासीं। इहे ॻाल्हियूं कॾहिं सोची बि न हुयूं। बाप अची करे अहिड़ी पदत खां पावन ठाहिण जी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि। हिन पढ़ाई सां असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। भक्ति मार्ग जा पुस्तक ई अलॻि आहिनि, हुननि खे कॾहिं पढ़ाई न चइबो आहे। पढ़ाई में एम ऑब्जेक्ट हूंदी आहे, है न। ज्ञान जे बिना त सदगति थी न सघे। बाप बिना ज्ञान काथां खां आयो जंहिंसां सदगति थी। सदगति में जॾहिं तव्हां हूंदव तॾहिं भक्ति कंदव, न त हुते जे हुते अपार सुख, न त हुते आयो ई। बाबा चवनि था सदगति में जॾहिं तव्हां हूंदव तॾहिं भक्ति न हूंदी। भक्ति कंदासीं, बाबा प्रश्न वचन त न कंदासीं न, हुते आहे ई अपार सुख। पोइ भक्ति कंहिं लाइ करो? ये ज्ञान हाणे ई तव्हांखे मिलंदो आहे न। सॼो ज्ञान आत्मा में रहंदो आहे। आत्मा जो कोई धर्म न हूंदो आहे। आत्मा जॾहिं शरीर धारण कंदी आहे पोइ चईंदा आहिनि फलाने हिन धर्म जो आहे। आत्मा जो त कोई धर्म न आहे, लेकिन आत्मा जॾहिं शरीर धारण कंदी आहे त फलानो फलानो धर्म हूंदो आहे। आत्मा जो धर्म छा आहे? हिकु त आत्मा बिंदी मिसल आहे, शांति स्वरूप आहे, शांति धाम में रहंदी आहे। हाणे आत्मा बाप सम्झाईंदा आहिनि सभी ॿारनि जो बाप ते हक़ आहे। ॾाढा ॿार आहिनि जो ॿिया धर्मनि में कन्वर्ट थी विया आहिनि। उहो पोइ निकिरी करे पंहिंजे असली धर्म में ईंदा। जो देवी देवता धर्म छॾे करे ॿिया धर्म में विया आहिनि, उहे सभी पता लौटी पंहिंजे जॻह ते ईंदा, अची वेंदा। तव्हां पहिरियों जो बाप जो परिचय ॾिनो आहे, तव्हां पहिरियों त बाप जो परिचय ॾियणो आहे ॿियनि खे। हिन ॻाल्हियुनि में ई सभु मुंझी वेंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो हाणे असांखे केरु पढ़ाईंदा आहिनि? बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। श्री कृष्ण त देहधारी आहे, इनखे ब्रह्मा खे बि दादा चईंदासीं। तव्हां सभु भाउ आहियो न। पोइ तव्हां सभु भाउ आहियो, आत्मा भाउ। पोइ आहे मर्तबे जे मथे। हाणे असां भाउ भेण आहियूं, है न। हाणे सभु असां भाउ भेण आहियूं। पोइ असां भाउ थी वेंदासीं। पोइ असां मर्तबो अनुसार महाराजा महारानी, रॉयल फैमिली ऐं सभु पूरी राजधानी हूंदी। त बाबा चवनि था कि पोइ मर्तबे जे मथां भाउ जो शरीर कीअं, भेण जो शरीर कीअं। आत्मा त हिकु नंढो सो सितारो आहे। केतिरी सॼी नॉलेज हिकु नंढे सी सितारे में आहे न। सितारो शरीर जे बग़ैर ॻाल्हि कीअं करे सघे? सितारे खे पाठ वॼाइण लाइ एतिरा ढेर ऑर्गन्स मिलिया आहिनि। तव्हां सितारनि जी दुनिया ई अलॻि आहे। आत्मा हिते अची ईंदी आहे, पोइ शरीर धारण कंदी आहे। शरीर नंढो वॾो थींदो आहे न। आत्मा ई पंहिंजे बाप खे यादि कंदी आहे। उहा पोइ जॾहिं जेसिताईं शरीर में आहे, घर में आत्मा बाप खे यादि कंदी न, मतिलबु परम धाम में। हुते कुझु बि मालूम न पवंदो आहे असां छा आहियूं। आत्मा परमात्मा ॿई जॾहिं शरीर में आहिनि तॾहिं आत्मा जो परमात्मा जो मेलो लॻंदो आहे। गायन बि आहे न, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। केतिरो समय अलॻि रहिया, यादि ईंदो आहे केतिरो समय अलॻि रहंदा आहियूं। सेकेंड बाय सेकेंड पास थींदे 5000 वर्ष बीती वेंदा। पोइ 1 नंबर सां शुरू करिणो आहे। एक्यूरेट हिसाबु आहे न, एक्यूरेट हिसाबु आहे। हाणे तव्हांखे कोई पुछे इन्हनि कॾहिं जन्म वरितो त तव्हां एक्यूरेट ॿुधाए सघंदा आहियो? श्री कृष्ण ई पहिरें नंबर में जनम वठंदा आहिनि।
शिव जो त कंहिंखे कुझु बि मिनट सेकेंड निकिरी न सघंदो आहे। श्री कृष्ण जे लाइ तिथि तारीख़ मिनट सेकेंड निकारे सघंदा आहियूं। मनुष्य जी घड़ी में फ़र्क़ु पइजी सघंदो आहे। शिव बाबा जे अवतरण में त बिल्कुलु बि फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। शिव बाबा जे अवतरण में त बिल्कुलु बि फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। पतो ई न पवंदो कॾहिं शिव बाबा ईंदा आहिनि। ईअं बि न साक्षात्कार थियो तॾहिं आयो न। अंदाज़ लॻाए सघंदा आहियूं, मिनट सेकेंड जो हिसाब न ॿुधाए सघंदा आहियूं, है न। असां अंदाज़ लॻाए सघंदा आहियूं लेकिन मिनट सेकेंड जो हिसाब न ॿुधाए सघंदा आहियूं कि शिव बाबा कॾहिं आया। उन्हनि जो अवतरण बि अलौकिक आहे। उहे ईंदा ई आहिनि बेहद जी राति जे समय। बाक़ी ॿिया जो बि अवतरण आदि हूंदा आहिनि उन्हनि जो पतो पवंदो आहे। आत्मा शरीर में प्रवेश कंदी आहे, नंढो चोलो पाईंदी आहे, पोइ धीरे धीरे वॾो थी वेंदो आहे। शरीर सां गॾु आत्मा ॿाहिरि निकिरंदी आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे वीचार सागर मंथन करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो हूंदो आहे। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, हिकु न मिले ॿिए सां। केतिरो वॾो मांडवो आहे, जीअं वॾो हॉल आहे जंहिंमें बेहद जो नाटक हले थो। तव्हां ॿार हिते ईंदा आहियो नर सां नारायण ठहिण लाइ। बाप जो नई सृष्टि रचंदा आहिनि हुन में ऊच पद वठण जे लाइ। असां हिते ईंदा आहियूं, असां हिते छो ईंदा आहियूं? नर सां नारायण ठहिण लाइ। बाप जो नई सृष्टि रचंदा आहिनि हुन में ऊच पद वठण लाइ असां हिते ईंदा आहियूं न। बाक़ी इहे जो बि पुराणी दुनिया आहे उहो त सभु विनाश थियणी आहे। बाबा द्वारा नई दुनिया जी स्थापना थिए थी। बाबा खे पोइ पालना बि करणी आहे न। बाबा खे पोइ पालना बि करणी आहे ज़रूरु। जॾहिं हिन शरीर छॾे तॾहिं पोइ सतयुग में नयो शरीर वठी करे पालना करे ब्रह्मा बाबा। हुन खां पहिरियों हिन पुराणी दुनिया जो विनाश बि थियणो आहे। बम्बोर खे आग लॻणी आहे। पुठियां इहे भारत ई रहंदो, बाक़ी त ख़लास थी वेंदा। भारत में बि थोरा बचंदा। तव्हां हाणे महिनत करो था कि विनाश खां पोइ सज़ा न खायूं, है न। हाणे असां महिनत छा था करूं भई भविष्य ऊच पद त पाइणो ई आहे, लेकिन ईअं बि महिनत करणी आहे कि असांखे सज़ा न मिले। अगरि विक्रम विनाश न थींदा त सज़ायूं बि खाईंदव, पद बि न मिलंदव। तव्हां जॾहिं तव्हांखां कोई पुछंदो आहे तव्हां कंहिं वटि ईंदा आहियो त चओ शिव बाबा वटि ईंदा आहियूं जो ब्रह्मा जे तन में आया आहिनि। या ब्रह्मा कोई शिव न आहे। जेतिरो बाप खे ॼाणंदा त बाप सां गॾु प्यार बि रहंदो। बाबा चईंदा आहिनि ॿार तव्हां ॿियो कोई सां खे प्यार न करो, ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ो। जीअं आशिक माशुक हूंदा आहिनि न, इहे बि ईअं आहिनि। 108 सचा आशिक ठाहींदा आहिनि बाबा जा। हुन में बि 8 सचा ठाहींदा आहिनि। 8 जी माला हूंदी आहे। 9 रतन ॻायल आहिनि। 8 राणा 9 बाबा मुख्य आहिनि। 8 देवता। जीअं 8 देवता कंहिं हिसाब सां रहंदा जंहिंजो शिव बाबा सां ॾाढो लव हूंदो, कोई बि विच में न। ब्रह्मा द्वारा बि असांजो शिव बाबा सां लव रहंदो जंहिंजो उहो 8 रत्ननि में ईंदा। पोइ 16,108 शहज़ादा शहज़ादियुनि जो कुटुंब ठहींदो त्रेता अंत ताईं। बाबा त हथेली ते बश्त ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे नशो आहे कि असां त सृष्टि जे मालिक ठहींदासीं, है न। बाबा सां अहिड़ो सौदो करिणो आहे। चईंदा आहिनि कोई विरलो वापारी सौदा करे। इहे कोई वापारी थोरी आहे त ॿार ईअं उमंग में रहो। असां वेंदा आहियूं बाबा वटि। मथे वारो बाबा दुनिया खे मालूम न आहे। उहे चईंदा आहिनि कि उहे त अंत में ईंदा। हाणे उहो ई कलयुग जो अंत आहे। उहो ई गीता महाभारत जो समय थो हले। उहो ई यादव जो मूसल निकिरनि था न।
उहो ई कौरवनि जो राज्य आहे, उहो ई पांडव बीठा आहिनि, है न। उहो ई गीता महाभारत जो समय हले थो, उहो ई यादवनि जा मूसल निकिरनि था, उहो ई कौरव राज्य, ऐं उहो ई तव्हां पांडव बि बीठा आहियो जो शिव बाबा सां गॾु आहिनि। तव्हां ॿार हाणे घर वेठे पंहिंजी कमाई करो था न, भॻवान जे घर वेठे भॻवान घर वेठे आया आहिनि, हिन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजी कमाई करे वठो। इहे ई हीरे जहिड़ो जन्म आहे, अमोलिक आयल आहे न, हाणे इनखे कौड़ी बदिले खोइणो न आहे। हीरे जहिड़े जन्म खे कौड़ी सम्झी करे खोइणो न आहे। हाणे तव्हां हिन सॼी दुनिया खे राम राज्य ठाहींदा आहियो, तव्हांखे शिव सां शक्ति मिले थी न, बाक़ी अॼुकल्ह कईअनि जी अकाले मृत्यु बि थी वेंदी आहे। बाबा बुद्धि जो तालो खोलंदा आहिनि ऐं माया बुद्धि जो तालो बंदि करे छॾंदी आहे। हाणे तव्हां माताउनि खे ई ज्ञान जो कलश मिलियो आहे, अबलायुनि खे बल ॾियण वारो उहो हिकु ई शिव बाबा आहे, है न। हाणे असां माताउनि खे ज्ञान जो कलश मिलियो आहे, अबलायुनि खे बल ॾियण वारो उहो हिकु ई शिव बाबा आहे। इहो उहो ई ज्ञान अमृत आहे। शास्त्रनि में ज्ञान खे अमृत न चईंदासीं, शास्त्रनि जे ज्ञान खे असां अमृत न चईंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिक लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिकु बाप जी कशिश में रही करे ख़ुशबूदार फूल ठाहिणो आहे। पंहिंजे स्वीट बाप खे यादि करे देह अभिमान जे कांटे खे जलाए ॾियणो आहे। पंहिंजे स्वीट बाप खे यादि करे देह अभिमान जे कांटे खे जलाए ॾियणो आहे। ॿियो आहे, हिन हीरे तुल्य जीवन में अविनाशी कमाई करणी आहे, कौड़ी जे बदिले हिन खे गवाइणो न आहे। हिकु बाप सां सचो प्यारु करिणो आहे, हिकु संग में रहणो आहे। हिकु बाप सां सचो प्यारु करिणो आहे, हिक जे ई संग में रहणो आहे। वरदान आहे, ब्रह्मण जीवन में सदा ख़ुशी जी खुराक खाइण वारा, ख़ुशी बांटण वारा ख़ुशि नसीब ठहो। हिन दुनिया में तव्हां ब्रह्मण जहिड़ो ख़ुशि नसीब कोई न थी सघंदो आहे, छो जो हिन जीवन में ई तव्हां सभिनि खे बाप दादा जो दिलि तख़्त मिलंदो आहे। हिन दुनिया में तव्हां ब्रह्मणनि जहिड़ो ख़ुशि नसीब कोई बि न थी सघंदो आहे, है न। छो जो हिन जीवन में ई तव्हां सभिनि खे बाप दादा जो दिलि तख़्त मिलंदो आहे। सदा ख़ुशी जी खुराक खाईंदे बांटदा रहो। हिन समय बेफ़िक्र बादशाह आहियो न, अहिड़ा बेफ़िक्र जीवन सॼे कल्प में ॿियो कहिड़े युग में न हूंदी। सत्युग में बेफ़िक्र हूंदा लेकिन हुते ज्ञान न हूंदो। हाणे तव्हांखे ज्ञान आहे, इन करे दिलि सां निकिरंदो आहे, मूं जहिड़ो ख़ुशि नसीब कोई न आहे। सभिनि खे ब्लेस ब्लेस ब्लेस। स्लोगन आहे, संगम युग जे स्वराज्य अधिकारी भविष्य में विश्व राज्य अधिकारी ठहींदा। संगम युग में स्वराज्य अधिकारी, भविष्य में विश्व राज्य अधिकारी ठहींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।